या अय्युहल्लज़ीन आमनू सल्लु अलैहि वसल्लमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व कुल लिल मुअमिनीना यग़ुद्दू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम ज़ालिक अज़्का लहुम इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन व कुल लिल मुअमिनात यग़ज़ुज़्न मिन अबसारिहिन्न व यहफ़ज़्न फ़ुरूजहुन्न वला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला मा ज़हर मिन्हा वलियज़्रिबन बिख़ुमुरिहिन्न अला जुयूबिहिन्न वला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला लिबूलतिहिन्न औ आबाइहिन्न व आबाइ बूलतिहिन्न व अबनाइहिन्न व अबनाइ बूलतिहिन्न औ इख़वानिहिन्न व बनी इख़वानिहिन्न व बनी अख़वातिहिन्न व निसाइहिन्न व मा मलकत अयमानुहुन्न अव अत्ताबीन ग़ैर उलिल इर्बत मिनर रिजाल सदक़ल्लाहुल अज़ीम। भाइरो, सूरह फातिर में अल्लाह ताला फरमायो आहे सुम्मा औरसनल किताब लज़ीना इस्तफ़ैना मिन इबादिना, जंहिं इंसान जो मुंहिंजे किताब क़ुरान सां ताल्लुक़ आहे, ॿुधण जो, पढ़ण जो, ॾिसण जो, ज़ियारत करण जो। इस्तफ़ैना मिन इबादिना, रब थो फरमाए मुंहिंजी चूंड आहे, मां चूंड हुनखे नसीब कयो आहे। रोज़ा तूं मां रखंदा आहियूं, तरावियूं तूं मां पढ़ंदा आहियूं, ख़त्मूं तूं मां ॿुधंदा आहियूं, पर रोज़नि जे आयत खां पोइ रब फरमाए तूं कब्बिरुल्लाह अला मा हदाकुम, ऐं वॾाई रब जी बयानु कर जंहिं तोखे नसीब कयो। तो न त रोज़ा कोन रखी सघी आहे, अलाह नसीब न करे हा। निमाज़ पढ़ूं था, थोरो तुंहिंजो मुंहिंजो कोन्हे, अलाह जो करम आहे जो असांखे कमु वरितई। दौर कयूं था, इहो अलाह जो अहसान आहे जो क़ुरान सां तालुक़ु नसीब कई। हीअ त पढ़णु पंहिंजी जाइ ते आहे। जवानीअ जो दौर हो, ॿेर शरीफ़ में वियुसि त हिकिड़ो पीर सन वीचारो पोढ़ो माण्हू वुज़ू करे क़ुरान शरीफ़ खोले सिट ते आङुर पियो रखंदो हुजे। मां सम्झो त पढ़ियल कोन्हे, वेझो वियोसां त ॾाढा तूं पढ़ी वेठो, क़ुरान पढ़ियल त कोन्हे को तूं? चईंदा अबा पढ़ियल कोन आहे, पोइ भलार जी ज़ियारत बि न कयां छा? मां ज़ियारत रोज़ु कंदो आहियां। क़ुरान खोले सिट ते चवंदो आहियां त अलाह साईं तो सच चयो आहे, अलाह साईं तो सच चयो आहे। थकिबो आहियां त वरी छेत विझंदो आहियां, सुभाणे उतां वरी खणंदोसासीं। त इहो बि ताल्लुक़ आहे क़ुरान पाक सां। मूं तव्हां जा अॼु सूरह नूर जूं 2 आयतूं तिलावत कयूं आहिनि। उन्हनि में अलाह ताला हिकिड़ो मौज़ू सम्झायो आहे, नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो। नज़र, दीद, ॾिसणु वॾे में वॾी नेमत आहे रब जी। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त 2 उज़वनि खे रब उते जो उते ताक़नि सां दर ॾिनो आहे। हिकिड़ो ज़बान, ॿियो अखि। जेकॾहिं ग़लति अखर जो ॻाल्हाइण जो अंदेशो आहे त चप वराए बंदि कर, ताक़ बंदि करे छॾ। ऐं जे ग़लति नज़र जो अंदेशो आहे त छपर वराए बंदि करे, ॿिन्ही खे उते जो उते रब ताक़ ॾिना आहिनि। छो त हे तमामु आम शइ आहे नज़र वारी, दीद वारी। मर्दनि मोमिननि खे पार त कर त पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि। जाॾे ॾिसणु जाइज़ आहे ओॾे ॾिसनि, जाॾे ॾिसणु नाजाइज़ आहे ओॾे न ॾिसनि। काॾे जाइज़ आहे काॾे नाजाइज़ आहे इहो रब ॿुधाईंदो त हेॾे ॾिसजांइ हेॾे न ॾिसजांइ। हज़रत साईं ॿेर वारा असांजा वॾा 1969 में विया हुआ मशरिक़ी पाकिस्तान। तॾहिं बांग्लादेश कोन हो, मशरिक़ी पाकिस्तान हो 1969 में। मौलाना ग़ुलाम क़ौस हज़ारी बि गॾु हुन, जमियत जो वॾो लीडर हो। साईं ॿेर वारा वापसीअ में हवाला पिया ॾियनि। पाण फरमायूं त जॾहिं एमिग्रेशन को टपे शहर में हलियासीं त एयर होस्टेस छोकिरियुनि जो टोलो बीठो हो, हिकु पैसेंजर खे सलूट पियूं कनि, सलाम पियूं कनि। पर असां जॾहिं मुला लंघियासीं उतां ॾाढीअ वारा, त नियाणियूं कंधु हेठि करे शर्म खां बीही रहियूं, सलूट कोन कयूं असांखे। त मौलाना ग़ुलाम ग़ौस हज़ारी साईं ॿेर वारनि खे चयो त मौलवी जी आपको मालूम है हमें सलूट क्यों न किया, छो न सलाम कयूं? साईं ॿेर वारनि फरमायो त मूंखे ख़बर कान्हे जे तोखे अचे थो त ॿुधाए।
मौलाना गुलाम गौस हज़ारी चौथा मर्द हम दो को समझा, औरत हया कर दिए मर्द से, मर्द हम दो को समझा, औरों को अपने जैसा समझा। हज़रत से बेरान ने फरमाया तो जहाज़ में सीटी ते मुझे बरसा हो नसरुल्लाह पंजाब जो हो, जहाज़ में कार्ड हर एक के ॾेई विया, उन कार्ड ते लिखियल हो इसे ज़रूर देखिए, हिन कार्ड के ज़रूर ॾिसो। जॾहिं मां उन कार्ड के पढ़ा पियो एतिरे में आहट महसूस थी हलण जी, एयर होस्ट छोकिरियूं, वो नसरुल्लाह मूं वारो पाड़ेसरी मूंखे वेझे मौलवी जी इस कार्ड में क्या रखा है कि तुम इसे देख रहे हो, जो देखने की चीज़ है वो तो तुम नहीं देख रहे, माल प्यादा घुमन तू वठो दरगो कार्ड में निहारे। साईं बेरवाल ने फरमायो था इस कार्ड के बनाने वाले ने लिखा है इसे ज़रूर देखिए, इनके बनाने वाले लिखा है इनको न देखिए, इसलिए मैं नहीं देखता। तो ॾिसण जी हद बंदी आहे, हेॾे निहार हेॾे न निहार। मर्दनि खे चओ त पंहिंजूं नज़रूं हेठि कनि, घणा वरी चवंदा आहिनि त दीदार बाज़ी अलाह राज़ी, नऊज़ बिल्लाह में न अलाह नाराज़ थींदो, राज़ी छो थींदो। पर वरी हिकिड़ो त वरी मूंखे फिलासफ़र हुयो, उहो चए पियो त मौलवी असां परायनि माइनि खे ॾिसी अलाह जी कुदरत ॾिसंदा आहियूं त वाह मालिक कहिड़ा सुहिणा हसीन चइजा पैदा कयासीं, तव्हां मुला असांखे अलाह जी कुदरत बि ॾिसणु कोन था ॾियो। मूं चयोमांसि त बाबा इहा कुदरत जे तुंहिंजो दर खड़काए केरु, अंदरि हली ॾेखार, तूं ॾेखारींदे, जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि कर, पंहिंजे मोमिन भाउ लाइ उहा पसंदि कर न, न त कुदरत त हिते बि हूंदी न तुंहिंजे घर में, उहा खणी ॾेखार। रब जी इहा कुदरत ॾिसणी अथई, अफला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त इल समाए कैफ़ रुफ़ियत इलल जिबाल कैफ़ नुसिबत इलल अर्द कैफ़ सुतिहत। रब जी कुदरत ॾिसणी अथई त उठ ॾे निहार कीअं पैदा कयो अथई, आसमान ॾे निहार रे थंभे रे थुणीअ कीअं बीहारियो अथई, जबलनि ॾे निहार त कीअं मज़बूत कया अथई, ज़मीन ॾे निहार त युस्का बि माइन वाहिदिन पाणी साॻियो ॿारो साॻियो, लीमे ॾे खटाण थी वञे त अंब ॾे मिठाण थो अचे, केले ॾे मिठाण थो वञे। इहा कहिड़ी कुदरत रब जी ॾिसी त हिते ॾिस, परायनि माइनि जे मुंहं में कुदरत थो ॾिसी तूं, इहे ग़लति ॻाल्हियूं आहिनि, कुदरत इन में न आहे। त मोमिननि खे चओ त पंहिंजूं नज़रूं हेठि कनि, ओतिरो कर जेको सही सघी, सिंधीअ में चवंदा आहिनि त एतिरो कर जेतिरो सही सघी। तूं जेकॾहिं पंहिंजे लाइ पसंदि नथो करीं त तूं ॿियनि लाइ बि इहा ई पसंदि कर। इहे दीदार बाजू छॾे ॾिजनि मर्दनि खे पार था। ॿी आयत में तो रब फरमाए इन अल्लाह ख़बीर मां यसनऊन, हीउ जेको तव्हां कयो था अल्लाह तव्हां सां गॾु आहे। इहो हिकिड़े सुवाल जो जवाबु आहे। मां वञा थो हैदराबाद या कराची या इस्लामाबाद, उते चवां थो त मुंहिंजो कंडियारे में वाक़ुफ़ हिते कोई कोन्हे को, हिते दीदार कंदो थो हलां, पोइ ॻोठ वञी खणी ॻाढ़ो रूमाल मथो रखंदुसि त बुज़ुर्गी बि बहाल, दीदार मुफ़्त में। पर रब थो फरमाए को तोखे ॾिसे न ॾिसे, इन अल्लाह ख़बीर मां यसनऊन, तुंहिंजे प्रकारनि ते अलाह जी नज़र आहे, उहो त ॾिसे थो न। बुज़ुर्गी उहो मञे, उहो नथो मञे त बुज़ुर्गी कहिड़े कम जी आहे, हिननि जो मञणु कहिड़े कम जो आहे। तंहिंजे करे फरमाए थो इन अल्लाह ख़बीर मां यसनऊन, जेके कयो था अलाह उनखे ख़ूब ॼाणे थो। कुल लिल मोमिनात, रब थो फरमाए त मोमिन औरतुनि खे धार हुकुम कर। मुंहिंजा भाइरो, निमाज़ जो हुकुम गॾु आहे, अकीमुस्सलात, निमाज़ क़ाइमु कयो, मर्द बि अची विया त मायूं बि अची वयूं, आतु ज़कात, ज़कात ॾियो, मर्द बि अची विया त मायूं बि अची वयूं, अज़न फिनास बिल हज, मर्द बि अची विया त मायूं बि अची वयूं, कुतिब अलैकुम सियाम, रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ु आहिनि, मर्द बि अची विया त मायूं बि अची वयूं। पर हिते इन नज़रुनि जे बारे में, दीदार बाज़ीअ जे बारे में अलाह ताला मर्दनि खे धार हुकुम कयो आहे, माइनि खे धार हुकुम कयो आहे। छाजे करे? छो त माइनि में मिड़ई दीदार जो वधीक शौक़ु हूंदो आहे। इमाम कुर्तबी रहमतुल्लाह लिखे थो त मुड़ंदियूं कोन्हनि के। मूंखे पंहिंजो तजुर्बो आहे, मुंहिंजी मासी भान सईदाबाद में सेवण खां वाइदो करे मोटियुसि, चवंदा मासीअ खां दुआ घुरायां, मढ़ी आहे पीर सन, दुआ बि घुरायां, ख़र्चड़ी बि ॾियांसि। मासा त इहो दर खड़कायमि, आयो, मां चयो मां मासीअ सां मिलंदुसि, पर शर्त आहे हिकिड़ो, मासीअ जूं धीअरूं ऐं नुंहर मुंहिंजे मुंहुं न पवंदियूं।
ठीक है हे वियो जाए कराए आयो मां वियुसि अंदरि अञा मासीअ सां वेही चवंदो मासी चा कई ख़ुशि वलर माइन जो आयो अदा भली आहे वो झले आयो आहे त मुड़न कोन्हे को माइन में तॾहिं रब मर्दनि खे धार थो हुकुम करे त माइन खे धार थो हुकुम करे मता सम्झो त मर्दनि खे पार था वकुलिल मोमिनात मोमिन औरतुनि खे हुकुम कर यग़ज़ुज़्न मिन अब्सारिहिन ईअं न हुजे जो बुरको पाए अखियाड़नि मां सभु कुझु ॾिसंदी हले मुंहिंजा भाइरो हे जेको हया आहे न हुज़ूर जन फरमायो अल ईमान बिज़ु व सबून शुबा ईमान जो 73 शाख़ूं आहिनि अल हया शोबत मिनल ईमान हया ईमान जी शाख़ आहे असां वटि ई आहे अंग्रेज़नि वटि दी शेम इज़ सिकनेस उन्हनि वटि आहे त लॼ शर्म इहा बीमारी आहे असां वटि लॼ ऐं शर्म हया आहे हया ईमान जी शाख़ आहे मुंहिंजा भाइर हे फितरी शइ आहे तबई शइ आहे मेंघवाड़नि जी माई गाह जी भरी मथे ते हुजे रोड किरास करिणो अथसि ॾिसे थी त माण्हू अचनि था हितां डाटसन ते मथां त मूं होॾे करे बीह रहंदी त इहा लंघे वञे पोइ मां रस्तो किरास कयां विहाणनि जी माई असांजे कंडियारे में वारनि जा बि खोड़ घर आहिनि पर वाणियुनि जी माई बिना बुरके जे बिना परदे जे बिना चादरीअ जे मूं कॾहिं शहर में न ॾिठी आहे उन्हनि त न क़ुर ॿुधो न पढ़ियो न दर्स ॿुधऊं उन्हनि खे कंहिं सेखारियो ही त फितरत आहे न फितरी तालीम आहे छाखे चइबो आहे फितरी तालीम फितरी तालीम चइबो आहे अहिड़ी तालीम जेका सेखारण ऐं सिखण खां सवाइ अचे केरु न सेखारे मिसाल ॾियां नंढड़ो ॿारड़ो हाणी ॼाओ छोकिरो या छोकिरी माउ बुबी थी वात में ॾियसि त ॿारड़ो ॼाड़ी थो हलाए इहा ॼाड़ी हलाइण कंहिं सेखारियोसि हाणी त ॼाओ 100 डॉक्टर गॾिजनि ॼाड़ी हलाइण कोन सेखारे सघंदा रब हुनखे सेखारियो त ॼाड़ी तूं हलाए त खीरु मथो पहुचाए फितरत है न हिनखे इनखे केरु थो इनकार करे सघे त मुंहिंजा भाउर हया फितरी शइ आहे तबई शइ आहे जॾहिं वाणिया बि था कनि पिया मेंघवाड़ बि कनि था माड़ेचा बि था कनि पिया मूंखे यादि आहे हिकिड़े दफ़े टंडे जाम में अब्दुल मालिक टालपुर उन्हनि वटि हरणनि जो फार्म हो मूंखे वठी हलिया उहो मेंघवाड़ संभालनि पिया हिकिड़ी माई उनजी जाइ कराई माईअ खे जाइ करायूं पर असांजो वियासीं त हिकिड़ी माई रहिजी वई हिकदमि रहो हीअं करे पोइ अंदरि वई इनखे कंहिं सेखारियो त मुंहुं ढके हले इहो फितरी तालीम आहे ख़ुदा जी जेको बि इंसान हूंदो न हुयो त सिखंदो हुयो त मुंहिंजा भाइरो कुलिल मोमिनात यग़ज़ुज़्न मिन अब्सारिहिन मोमिननि औरतुनि खे चओ त पंहिंजूं नज़रूं हेठि कनि वला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला मा ज़हर मिनहा पंहिंजी ज़ीनत ज़ाहिर न कनि ज़ीनत मुंहं में आहे कजल सुरमा मुंहं में थींदा आहिनि सुरमा क्रीमूं मुंहं सां तालुक़ु रखंदियूं आहिनि इहे सॼी सूंहं मुंहं सां आहे नक जो सिंगार इहे सभु कम मुंहं सां था तालुक़ु रखनि ज़ीनत हुन पंहिंजी ज़ीनत ज़ाहिर न कनि इल्ला मां ज़हर में न मजबूरी हुजे त पोइ ठीकु आहे होड़ ॾेखारणी आहे डॉक्टर खे अखि ॾेखारणी आहे डॉक्टर खे ऑपरेशन कराइणो आहे पोइ अहिड़े हाल में जाइज़ आहे वरन त हया आहे उहो लाज़मी शइ आहे तबई शइ आहे मर्दनि न निहारनि मां त चवां हज़रत अब्दुल्लाह बिन उम मक्तूम नाबीन साहबी आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन जे बारे में रब पारत कई आहे सूरह अबस व तवल्ला अंजाउल आमा इन सूरत में रब हुज़ूर जन खे पारत कई आहे इन बुज़ुर्ग जी अब्दुल्लाह बिन उम मक्तूम जी सूरत में अधु सूरत जो उन जे बारे में आहे अहिड़ो बुज़ुर्ग भलारियो मां त सम्झां थो को थी नथो सघे तंहिंजे करे घर में वरी केॾो बि बुज़ुर्ग हुजे घर में न अचे छो त हुज़ूर जन ॿिन्ही 2 घर वारियूं घर में वेठियूं मस्जिद में हज़रत अब्दुल्लाह बिन उम मक्तूम हुज़ूर जन खां मोकल वठे पियो अचण जी हुज़ूर जन ॿिन्ही घर वारनि खे फरमाया बीबी मेमूना बीबी उम सलमा 2 हुयूं हुज़ूर जन ॿिन्ही खे फरमायो कूमा अनी उथी वञो मुंहिंजो महिमान थो अचे
त बीबी उम्म सलमा अर्ज़ु कयसि हुआ अमा हो नाबीना असांखे ॾिसी कोन सघंदो असां अंदरि छो थियूं पाण फरमायो लस्त मां अमा यवान तव्हां त नाबीन कोन्हो न हे उम्महातुल मोमिनीन आहिनि उन्हनि खे हज़रत अब्दुल्लाह बिन उम मक्तूम जी ज़ियारत करणु नथा ॾियनि त ॿियो केरु आहे जंहिंखे छॾनि त तूं फलाणे बुज़ुर्ग जी ज़ियारत कर बुज़ुर्ग न ईंदो घर में कहिड़ो बि भलारो हुजे भलारो पंहिंजी जाइ ते आहे बाक़ी घर में न आणिबो धारियो बि न आणिजे असांजा घर लॻा पिया आहिनि ओताकूं जेको थो अचे दीन जो अधु आहे दीन जो भाउ आहे छाजो दीन जो भाउ आहे दीन जो भाउ उहो आहे जेको अमड़ ॼणियूं आहे ॿियो कोई भाउ कोन्हे को असांजा घर आहिनि ओताकूं माण्हुनि खे वठियो मिटनि माइटनि खे घरनि में विहारे वेठा आहियूं ओताक में वेहनि ॿाहिरि घर में न हलनि हौसलो कबो त इहो आसान बि कमु आहे मुंहिंजा भाइरो इहो जेको आहे न हया परदो आहे न डॉक्टर आहे अखियुनि जो शफ़ी मोहम्मद डॉक्टर अखियुनि जो डॉक्टर आहे सालनि जा साल पढ़ायो अथई लम्स में जामशोरे में मूंखे पियो चए त के नियाणियूं अहिड़ियूं हुयूं असांजे कॉलेज में जो 5 सालनि में मां उन नियाणियुनि जो मुंहुं ॾिसी कोन सघियुसि पढ़नि पियूं पर जेकॾहिं सत्रु करण ते थी अचनि हया ते त मुंहुं उन्हनि जो मां ॾिसी न सघियुसि आसान कमु आहे जेकॾहिं कबो त उन्हनि खां माण्हू हया करे परदो कनि वला युबदीन ज़ीनत हुन इला मां ज़हर में न वल यज़रिबिन बि ख़ुमुर हिन अला जुयो बि हिन रब थो उसूल ॾसे त औरत पंहिंजो रओ लटो उरह ते ज़रूरु रखे इहा बि फितरत आहे मूं घर में ॾिठो आहे पंहिंजे घर में अबो ईंदो घर में भाउ ईंदो घर में औरत जे उरह ते लटो हूंदो ढकियल हूंदो न मथो उघाड़ो कंदी न को छातीअ तां लटो लाहींदी इहा फितरत आहे तबई शइ आहे मूं हिकिड़ो लतीफ़ो पढ़ियो अरबन जो उन में लिखियलु हो त हिकिड़ी माई मानी पचाए आई मुड़ुस खे चईंदा चयो त मानी खाऊं की मथो उघाड़ो कर मथो उघाड़ो की यानी पढ़ बिस्मिल्लाह पढ़ी बिस्मिल्लाह की छो भला चईंदा बिस्मिल्लाह पढ़बी आहे त जिनड़ा शैतानड़ा भॼी वेंदा आहिनि ऐं मथो उघाड़ो माई कंदी आहे त मलाइक भॼी वेंदा आहिनि मानीअ ते रश चङी कान्हे रुगो तूं मां 2 ॼणा हुजऊं सो हया जी ॻाल्हि आहे न त हुनखे मथो ढकणु खपे ऐं उरह तां लटो लाहणु न खपे घर में बि भली मुड़ुस खां सवा ॿियनि जे आॾो उरह ते लटो रखंदी जे भली माइट हुजनि कहिड़ा माइटनि जंहिंजे मुंहुं पवे इहो मौलवीअ जो कमु कोन्हे इहो रब ॾसींदो छो त हालांकि निमाज़ जो हुकुम क़ुर में आहे पर निमाज़ जा वक़्त क़ुर में लिखियल कोन्हनि ज़कात जो हुकुम क़ुर में आहे पर 40 पती पूरे करान में कान्हे हज जो हुकुम क़ुर में आहे पर हज जा 3 फ़र्ज़ आहिनि वक़ूफ़ अरफ़ा एहराम तवाफ़ ज़ियारा टिनी जो बयानु क़ुर में कोन्हे पाणे मौलवी ॾसींदा पर हिते रब घणे माइट ॿुधाया आहिनि त औरत हिननि जे मुंहुं पवंदी हिननि जे मुंहुं न पवंदी छह थी वियो न इन खां मथे ॿियो छा हुजे वला युबदीन ज़ीनत हुन इला मां ज़हर मिना वल यज़रिबिन बि ख़ुमुर हिन अला जुयो बि हिन वला युबदीन ज़ीनत हुन इला लिबूलत हिन 8 माइट ॻणे थो रब साईं ॿुधायो पहिरियों माइट त मुड़ुसु उन खां हिजाब कोन्हे उनजी पेरापटी आहे मिल्कियत आहे हिते कोन हूंदो असांजे रवाजु आहे जॾहिं घोटु परणी जी कुंवार जो मुंहुं ॾिसणु ईंदो त उते चवंदसि 1000 रुपया रखो पोइ मुंहुं ॾिसो ज़ाल जो ज़ाल इन जी 1000 ॾिए तॾहिं मुंहुं ॾिसे ऐं जे फोटू कढण वारो हूंदो न त माउ ई चवंदसि वरी मुहिड़ो खोले झलजाए तुंहिंजी तस्वीर कढे उहो भली ॾिसे मुफ़्त में बाक़ी मुड़ुसु जंहिंजी पिरापटी आहे उहो 1000 रखे त पोइ ॾिसे हिते कोन हूंदो पर असांजो इहो ज़ुल्म आहे रब मां बि सम्झां थो त इहो हिकिड़ो अहिड़ी ग़लति रस्म आहे फोटू भली कढे हालांकि तस्वीरूं हराम आहिनि जलसनि में हाणे मौलवी भरनि था असांखे हैरत थी लॻे असां ॿेर वारो पढ़िया आहियूं न सॼी उमिरि
8 साल पढ़ियो आहे ॿेरो असांखे ख़बर आहे त फोटू करणु हराम आहे हाणे त साईं मौली बि तयारु लॻा वेठा छा कजे कंहिंखे झलिजे तब न हम दाग दाग पुंब कुजा कुजा नेहम सॼो जिस्म आहे ज़ख़्म त पहो कहिड़े ते रखां छा कजे कंहिंखे चइजे इला लिबूलत हिन पहिरियों माइट अथसि मुड़ुसु उनजे नंगो आहे उनजो ऐं आबाए हिन ॿियो माइट अथसि पीउ अबे खां बि सतरो कोन्हे आबाए बूलत हिन मुड़ुस जो पीउ छा थियो सोरो उन खां बि सतरो कोन्हे ऐं अबिनाए हिन पुट पंहिंजा पुट उन्हनि खां बि सतरो कोन्हे अबिनाए बूलत हिन मुड़ुस जा पुट ॿियनि माइनि मां उन्हनि खां बि सतरो कोन्हे अबिनाए बूलत हिन इख़वान हिन अदा भाइर उन्हनि खां बि सतरो कोन्हे बनी इख़वान हिन भाइरनि जो औलाद माना भाइटिया उन्हनि खां बि सतरो कोन्हे बनी अख़वात हिन भेनरुनि जा पुट भाणिज उन्हनि खां बि सतरो कोन्हे ॿियो सॼो सतरो आहे हिन जी जंहिंजी हीअ भाणिज आहे मामूं उन खां बि कोन्हे जंहिंजी हीअ भाइटी आहे उन खां बि कोन्हे 10 माइट आहिनि जिन खां सतरो कोन्हे ॿिए पूरे जहान खां सतरो आहे न ईंदा घर में माइट न अचनि इन जो तव्हांखे आसान ॾसु ॾियां तव्हां माइटनि जे घर में न वञो ओताक में कचहरी करे मोटी अचो घर वेंदव त हो बि तव्हांजे घर ईंदा तंहिंजे करे तव्हां न वञो त हुनखे बि ज़रूरत कोन थींदी पर पोइ बि मां तजुर्बो करे ॾिठो आहे त के अणपढ़िया माण्हू माइट मथे खे लॻी वेंदा आहिनि चवंदा आहिनि त तव्हां आहियो मुला घर नथा हलो असां अधु सां मिलंदासीं मुड़नि ई नथा त पोइ उन्हनि जो ॾस बि आसान आहे नौजवान मायूं करे छॾियो कमरे में अंदरि 2 खगड़ कुराड़ियूं विहारियो विरांडे में हाणे माइट खे वठी हल माइट नाननि सां कचहरी करे मोटंदो उमिरि छुटी पवंदी वरी कॾहिं बि तोखे न चवंदो अंगल न कंदो पर कुझु हौसलो हुजे न हिमत हुजे न तॾहिं पोइ इहो मसइलो तॾहिं हल थींदो न त उहो कोन थींदो हीउ आम मर्ज़ आहे जेको हले थो पियो असां वटि मुस्लमाननि जूं मायूं बिना चादरीअ जे बिना बुरके जे बाज़ार सॼी भरी पई आहे छा करणु खपे कंहिंखे चइजे फितरत खे लत ॾिनी आहे हिननि माण्हुनि फितरत खे ठुकरायो आहे त भई फितरत खे वाणिया सतरो कनि था ही नथा कनि कुलिल मोमिनात यग़दुज़्न मिन अब्सारिहिन वयहफ़ज़्न फ़ुरूजहन वला युबदीन ज़ीनतहुन इल्ला लिबूलतिहिन व आबाइहिन व आबाइ बूलतिहिन अबिनाए बूलतिहिन व इख़वानिहिन व बनी इख़वानिहिन व बनी अख़वातिहिन व निसाइहिन हाणे मां तव्हांखे वरी 10 माइट ॻणे ॿुधाए वञा यादि कजो आबाए बूलतिहिन मुड़ुसु ॿियो आबाइहिन बाबो टियों मुड़ुस जो पीउ आबाए बूलतिहिन अबिनाइहिन पुट 4 पंजूं मुड़ुस जा पुट 5 अख़वानिहिन भाइर अदा सॻा माइता पीएता ओ बनी अख़वानिहिन अदन जो औलाद भाइटिया ओ बनी अख़वातिहिन भाणज इन्हनि खां सतरो कोन्हे ॿियो चाचो मामूं जंहिंजी हीअ भाइटी भाणज आहे इन्हनि खां सतरो कोन्हे ॿियो पूरे जहान खां सतरो आहे कहिड़ो बि दीनदार नेक हुजे पर घर में न ईंदो न अचे अहिड़ी दुआ न खपे असांखे माण्हू वरी अटकल कंदा आहिनि सलाद शरीफ़ अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबील में किन किन नियाणियुनि खे हिस्ट्रिया जो मर्ज़ थींदो आहे छोकिरी 13-14 सालनि जी थींदी त किथे किथे हुननि जी तबियत गरम हूंदी आहे नियाणीअ जी त हिस्ट्रिया जो मर्ज़ थींदो आहे छा खे चइबो आहे हिस्ट्रिया ॾंदड़ पइजी वञनि पाण ई खिले पाण ई रोए डिॼे इनखे चइबो आहे हिस्ट्रिया पर माइट चवंदा आहिनि की हिसाबी चकर आहे पोइ वरी मुलो वठी ईंदा त हली पढ़त करे नऊज़ बिल्ला मिना पढ़त या तूं पाण कर तूं पाण आयतुल कुर्सी पढ़ी दम कर अलहम्द जेको अचई थो उहो पढ़ी दम कर मुले खे इजाज़त न आहे जो घर में अचे इन मर्ज़ जो इलाज हूंदो आहे उहो इलाज पोइ मूंखां वरी फ़ोन ते पुछी वठिजो मर्ज़ आहे इन जो इलाज आहे
ख़ातूनी सीरप ख़ातूनी मिलंदो पसारीअ वटां उनजो 3 शीशियूं प्यार बियूं त इंशाअल्लाह ताला छोकिरी चाक थींदी त इहो मर्ज़ हूंदो आहे किथे किथे थी पवंदो आहे अलाह ढके इन खां फरमाए त ओ निसा हिन फरमाए त इहे त थिया 10 मर्द ओ निसा हिन पंहिंजनि माइनि खां सवाइ परायनि माइनि खां बि सतरा हिते केतिरा अरबी पढ़ियल हूंदा निसा हिन हिन जो ज़मीर पंहिंजूं पंहिंजनि माइनि खां सवाइ परायनि माइनि खां बि सतरा ओपटू मायूं जंहिंखे सिंधीअ में धूती चइबो आहे धूतियूं इहे घर में न अचनि तमामु नुक़सानु आहे वॾी ख़राबी आहे हिन में हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे ख़िलाफ़त जो दौरु हो रस्ते ते लाश लधो गभरू नौजवान जो गभरू सम्झो था अलाए कोन ॾाढी मुछ न आई हुजेसि लाश लधो जासूसी कान कई वई दफ़नायो वियो लाश 9-10 महीना गुज़रिया त साॻी जाइ ते ताज़ो ॼावल ॿारु लधो जासूसी कान कई वई उन ॿारु पालण लाइ कंहिं माईअ खे ॾिनो वियो हज़रत उमर फारूक फरमाए त जेका ॾिसो त माई अचे थी ॿारु खे प्यार थी करे चुमड़ियूं थी ॾे भाकुर थी पाए त मूंखां ॻाल्हि कजो ॿियो केरु कोन अचे हिकिड़ी माई रोज़ाना ॿिए ॾींहुं अचे छोकिरे खे प्यारु करे छातीअ सां लाहे हज़रत उमर फारूक खे ॿुधायो न फलाणी माई ईंदी आहे हज़रत उमर फारूक ॿारु आहे ई न जो तलवार खणी मथां बीठुसि तुंहिंजो छा थियो वियो ॿारु माई ॾके पई चई तव्हांखे अॼु थी हक़ीक़त ॿुधायां हज़रत उमर फारूक जे ख़िलाफ़त जो दौरु हो मूं वटि पौड़ी हिकिड़ी आई पंहिंजे धीउ खे वठी आई त तूं अकेली आहे हीअ धीउ मुंहिंजी बि तोसां रहे ज़नाना कपिड़ा मूं वटि छॾे वई हाणे न को हया मां कयां न को हू शर्म करे पर छोरी कान हुई छोरो हो कपिड़ा ज़नाना हुयो छोरो हिकिड़ी राति मुंहिंजे मथां ओचितो चढ़ी वियो बुछड़ाई कयईं ॿारु रहिजी वियो मां उनखे क़त्लु करे बेग़ैरत खे रस्ते ते फिटी कयो ऐं ॿारु बि रस्ते ते फिटी करे हरामी ॿार खे मां कारी कया अहिड़ा पाक दौर में बि अहिड़ा फितना थियनि था तॾहिं त फरमाए थो न निसा हिन पंहिंजनि माइनि खां सतरु कोन्हे परायनि माइनि खां बि सतरु आहे अवे तिफ़िल लज़ीन लम यज़रु अला औरात निसा ॿार केतिरा हुजनि जो मदर अचनि घर में मानी वठणु तालिब आहिनि न मदरसे जा उहे या ॿिया छोकिरा पाड़े वारा लस्सी वठणु अचनि मानी वठणु अचनि क़ुर इहो बि थो सम्झाए पियो तिफ़िल लज़ीन लम यज़रु अला औरात निसा जिन छोकिरनि खे औरतुनि जे सूंहं सोभिया जी ख़बर कान्हे उहो अची सघे थो 36 साल मूं पढ़ायो आहे जिन छोकिरे जो उमिरि 8 साल आहे 9 साल आहे हिनखे सभु कुझु ख़बर आहे त हीअ सुहिणी आहे इहा कोजी आहे उनखे ख़बर आहे इहो न अचे घर में ॿाहिरि बीहनि कुझु हौसले सां हले माण्हू 8-9 साल उमिरि इहा चङी सम्झ वारी उमिरि आहे किन ज़हीननि खे त 5 साले खां ख़बर पवंदी आहे जेके न होशियार ज़हीन आहिनि त 5 साले में पतो पवंदो अथनि वला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला मा ज़हर मिन्हा वलियज़रिबन बिख़ुमुरिन अव तिफ़िल लज़ीन लम यज़रु अला औरात निसा ॿियो ॿुधायांव ॾेर खां बि सतरु आहे ॾेर सम्झो था न मुड़ुस जो भाउ हुज़ूरनि खां पुछियो वियोसीं अल हमो हमो माना ॾेर ॾेर तॾहिं पाण फरमायो अल हमो मौत ॾेर त मौत आहे उनजे मुंहुं न पए माई अजीब इतफ़ाक़ थियो हिकिड़े दफ़े वाइज़ करे ॿाहिरि निकितुसि त हिकिड़ो माण्हू मूंखे मिलियो चईं त मौली तूं त असांजे घर में जहिड़ो अची विझी थो वञे मां चयो छा थियो वरी चईं त असां 4 भाउर आहियूं 4 परिणियल आहियूं घर हिकिड़ो आहे असां काॾे वञूं मूं चयो जेसीं ताईं 70 थिए तेसि ताईं 70 सिख छा थींदो आहे 70 मां चयो जंहिं खट ते ॾेर वेठो आहे भाॼाई उन खट ते न वेहे जंहिं खट ते भाॼाई वेठी आहे ॾेर उन ते न वेहे भाॼी भुती खपे त मुड़ुस खे चवे ससु खे चवे ॾेर खे न चवे कचहरियूं त न करे न ॾेर सां इहो 70 आहे हज़रत साईं ॿेर वारा वॾा बीठा हुजनि मां बि बीठो हुजां जेकब बाजो हिकिड़ो माण्हू साईं ॿेर वारनि खे पियो चए त साईं ॻोठाणनि मूंखे कारो कयो आहे पर मां क़ुर थो खणां त मां कारो कोन आहियां साईं ॿेर वारनि फरमायसि त उन जंहिं माईअ सां कारो कयो अथनि
करे हुन सां कचहरी कई अथई घिटीअ में या असां कचहरी कई अथव साईं जो पोइ तूं त कारो आहे कीअं त चईंदा कोन पराई माई असां कचहरी कयूं तोखे कहिड़ो खपा तूं कारो आहीं त इहो ग़लति कमु आयो हुननि सां कचहरी करणु न कनि हम मौत खदड़ो बि घर में न अचे हीउ त नालो खदड़े जो ग़ज़वे ताइफ़ जे लड़ाईअ वक़्तु हुज़ूर जन जे साम्हूं बीठो ॿिए हिकिड़े सहाबी खे बि चए त फलाणो अलाए को फतह करियो त बादशाह जी धीउ तूं खणिजांइ हुज़ूर जन ॿुधनि पिया पाण फरमाए छो फ़क़ीर चई त ॾाढी सुहिणी आहे त हुज़ूर जन फरमायो खदड़नि खे घर में अचणु न ॾियो पंहिंजो अफ़ाल कोन्हे न पर ॿाहिरि चुगली त हणनि था न तंहिंजे करे उहे बि घर में न अचनि मुंहिंजा वरत फिल लज़ीन लम यज़र वला औरात निसा हे उसूल आहिनि शरीयत जा कानून आहिनि मूं ॼाणी वाणी इहो मौज़ू शुरू कयो आहे छो त अलाह करे जे इन खां असां बचूं असरु थींदो असरु आहे पोइ 5 ॼणा अॼु ठहंदा 5 ॼणा ॿिए दफ़े ठहंदा सभई बुज़ुर्ग थी कॾहिं बि वाइद में न उथिया न उथंदा अॻे बि न हाणे बि न पर फ़ाइदो आहे हालाणीअ में मूं इहो वाइदो कयो अॼोको 8 ॾींहंनि खां पोइ मिर्ज़ापुर मूं टेलीफोन आई मोली तो ॾेर खां मुंहुं पाण खां झलियो आहे मूं चयो झलियो अथमि की असांजो एॾो जो मोटियो अधो असांजो वाइदो ॿुधी त हाणे असां भाउनि खे बि घर में अचणु कोन थो ॾिए त मन त असरु थियो न हिकिड़े जे मथां डॉक्टर ख़ालिद महमूद जे मदरसे में इहो मूं वाइदो कयो आरी जा ॻोठ में वाइदो थियो हिकिड़ो मूंखे हथ खां वठी मस्जिद में वठी हलियो की तुंहिंजे वाइद में मां होसि जीअं तो सतुर सम्झायो घर अची मां करे छॾियो कंहिंखे बि अचणु कोन ईंदो आहियां असरु छो कोन्हे को असरु आहे पर पोइ 2 ॼणनि ते थींदो 3 ॼणनि ते थींदो ॿिया बि सम्झंदा ज़रूरु त हे हक़ु आहे हक़ु इहो आहे जेको मां ॿुधायो वियो आहियां हिकिड़ी जाइ ते मां वाइदो कयो त पुट नियाणियुनि खे परणायो मां त हलियो आयुसि गाॾीअ ते चढ़ियो 3 महीननि खां पोइ वरी खेसाना मोरीअ ते जलसो थियो उते 3 ॼणा छोकिरा नौजवान हिकिड़ो वॾी उमिरि जो मिलिया अची वॾी उमिरि वारो चए त छोकिरा तोसां मिलणु आया आहिनि वाह ख़ैर त आहे की तो असांजे ॻोठ में वाइदो कयो त पुट नियाणियुनि खे परणायो तूं त गाॾीअ ते चढ़ियो हलियो ऐं पर ॻोठाणा ॾाढो कावड़िया त मुले जो कहिड़ो कमु आहे जो असांजे बचनि जूं ॻाल्हियूं करे पर रिज़ल्ट उहा निकिती जो 2 ॾींहं ते 3 निकाह थिया 3 ॾींहं ते 10 निकाह थिया असां उन्हनि मज़ा आई हीअ कोन ॾींदा पर तुंहिंजो वाइदो ॿुधी 13 ॼणा सगरा थिया तो मां चयो तोखे खोड़ो ई कोन थो अचे 26 सगरा थिया हूअ पार्टी तो ॻणी कोन थो असरु आहे निमाज़ जो वाइदो आहे त 5 निमाज़ी बणिजी पवंदा परदे जो आहे त इनशाला 5 ॼणा कराए विझंदा असरु इन खे चइबो आहे जो कुझु 2 ॼणा ठहंदा 2 अॼु ठहंदा 2 सुभाणे ठहंदा रब खे पार त अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए हे दस्तार जो जलसो आहे हाफ़िज़ क़ुरान जा इहो अलाह जो अहसान आहे जो हिननि मदरसा दीन जा कमु करे रहिया आहिनि ऐं रब पंहिंजो तौफ़ीक़ सां हिननि खे तौफ़ीक़ पियो ॾिए पंहिंजे रहम करम सां न त मदरसा हलाइणु ॾाढा ॾुखिया आहिनि असांखे ख़बर आहे त मदरसो केॾो ॾुखियो हलाइणु पर रब हुननि खां कमु थो वठे पियो अल्हम्दुलिल्लाह रब साईं हुननि हाफ़िज़नि खे बि इताअत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ॿियो मूं तजुर्बो करे छॾियो आहे जेको न मदरसे में हिकिड़ो दफ़ो पढ़ियो वॾे हूंदे गुस्साए निमाज़ खां पर तौहीद पकी हूंदसि अक़ीदो पको हूंदुसि मदरसे जे पढ़ण जी बरकत आहे जो हिन जो अक़ीदो सही हूंदो दुरुस्त हूंदो पोइ भले निमाज़ न पढ़े रोल थी वञे पर अक़ीदे में खोटी कान ईंदसि अल्लाह के पारां त अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।